नाज़रीन, मीरपुर माथेलो मां राजा कुरैशी जी रिपोर्ट मूजिब ॻोठ आलीशेर लगारी जा रहवासी लगारी बिरादरी जे 2 ॼणा मुबीना अगवा थी विया। हथियारबंदनि ॿिनि ॻोठाणनि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे फ़रार थी विया। मुगविन में आशिक लगारी ऐं राहिब लगारी खे 24 कलाक गुज़री वञण बावजूद पुलिस संदनि जो को बि ॾस पतो न लॻाए सघी। मुगविन जे वारसनि पारां पाक किताब खणी औरतुनि ॿारड़नि खे साण करे मीरपुर माथेलो पुलिस थाणे ते पहुची एहतजाजी धरणो हयो। उन मौक़े ते अॻवाननि बशीर लगारी, अलीशेर लगारी, मसमात अज़ीमा, मसमात रहीमा ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे ऐं बोज़दार बिरादरी मथां इल्ज़ाम हणंदे चयो त बोज़दार बिरादरी जे बाअसरनि इलाही बख़्श बोज़दार, इंगार अली, आरिफ बोज़दार ऐं ॿियनि असांजे 3 ॼणनि आलीशेर लगारी, आशिक लगारी, राहिब लगारी खे अगवा करे फ़रार थी रहिया हुआ त बाद में हथियारबंदनि हिक ॼणे आलीशेर खे छॾे विया ऐं 24 कलाक गुज़रण बावजूद मुगविन जो को बि ॾस पतो नाहे मिलियो, जेका पुलिस जी सुस्ती ऐं नाअहली आहे। हिननि वधीक चयो त वसवारनि खे अपील कई आहे त ॼाणायल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुगवी ॻोठाणनि खे आज़ादु कराए असां सां इंसाफ़ कयो वञे।